सिंध जे अॻूणे वरी वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम नवकोट भरिसां गुज़रंदड़ पाणी जी कुदरती लंघ हाकड़े ढोरे जो जाइज़ो वरितो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद वजीर मूजिबि अरबाब ग़ुलाम रहीम मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन साल बरसातूं वधीक थियूं आहिनि, ढोरे जो मुतवादिल लंघ न हुअण करे ॿोॾि जी सूरतहाल पैदा थी। हुकूमत खे अॻुवाट बरसाती पाणी नेकाल करण लाइ बंदोबस्तु करणु खपे हा, पर न कयो वियो। हुन चयो त संदसि दौर में हिकु रिटायर्ड इंजीनियर प्रपोज़ल ठाहे ॾिनो, जंहिं ते कमु बि शुरू थियो, पर हुकूमत जो मुदो पूरो थी वियो। PP हुकूमत उन कम खे अॻिते वधाए हा त ही ॾींहं ॾिसणा न पवनि हा। हुन चयो त LBOD सिम नाले जो अलॻि सिस्टम हुजे हा ऐं हाकड़े ढोरे जो अलॻि हुजे हा, पर इंजीनियरिंग जी ग़लति रिथाबंदी ढोरनि जे वहिकरनि खे बंदि करे छॾियो। PP जा ॿई MP हिक ॿिए ख़िलाफ़ बयानबाज़ी करे अवाम खे बेवकूफ़ पिया ठाहिनि। ॿिन्ही जी पाण में नूराकश्ती आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।